Zara takes 3 hours to deliver 189 newspapers on her paper route. What is the rate per hour at which she delivers the newspaper? यानी ज़ारा खे 3 कलाक जो वक़्तु लॻे थो। 3 कलाक जो वक़्तु ज़ारा खे छा जे लाइ लॻे थो? 199 अख़बारूं पढ़ण में। घणियूं अख़बारूं पढ़ण में? 199 अख़बारूं। इन जो मतिलबु त 3 कलाक जे अंदरि हू 199 अख़बारूं पढ़े थी। सो पाण खे रेट पर आवर मालूम करणो आहे हिते। इन जे करे पाण खे हिन खे उबतो लिखणो पवंदो। यानी त 189 न्यूज़ पेपर्स जेके आहिनि असांजा उहे न्यूमरेटर या अंश में हलिया वेंदा ऐं जेके 3 आवर्स पंहिंजे अॻ में अंश या न्यूमरेटर्स में हुया उहे छेद या डिनोमिनेटर जी जॻह ते अची वेंदा। अचो त हींअर ॾिसूं 199 टिनि सां वंड थींदो या न। सो टिनि सां वंड थियण जे लाइ क़ानून इहो आहे त अंश में जेके बि नंबर मौजूदु आहिनि उन्हनि सॼनि खे जोड़ कजे ऐं जेको नतीजे में नंबर मिले थो अगरि उहो टिनि सां वंड थी सघे थो त पोइ अंश बि थी वेंदो। सो 1 ऐं 8 9 9 ऐं 9 18 18 वंड थींदो आहे टिनि सां, हिन जो मतिलबु 199 बि थींदो। सो अचो त कयूं था। टिनि जो खोड़ो 18 ते 6 दफ़ा वेंदो, 6 ट्रिक 18, 18 मां 18 वञनि कुझु न बचंदो, 9 हेठि लाहे ॾींदासीं। टिनि जो खोड़ो 9 ते 1 ट्रिक 2 ट्रिक 6 टे ट्रिक टे ट्रिक पंहिंजो 9 थींदो। 9 मां 9 वञनि त पाण वटि पाछी में ॿुड़ी बची, यानी हिसाब असांजो हल थी वियो। पर जीअं असां वटि अंश ऐं छेद जी शिकिल में हिसाब लिखियल हो उहो बि हल करे पियो सघिजे। 6 ट्रिक 18 टे ट्रिक 9 ऐं पोइ टिनि खे वंड कंदासीं टिनि सां त 1 थी वेंदो। सो अहिड़े तरीक़े सां पाण वटि जेको जवाबु ईंदो उहो 63/1 न्यूज़पेपर अपॉन आवर्स थींदो। सो हिन खे पाण हीअं लिखी सघूं था 63/1 न्यूज़पेपर्स या अख़बारूं अपॉन या वंडिया आवर्स या कलाक। हाणे हिकु जेको हूंदो आहे उहो त अंडरस्टूड हूंदो आहे। सो हिन खे पाण सिर्फ़ु 63 लिखूं तॾहिं बि पाण लिखी सघूं था। सो इहो थी वियो 63 न्यूज़पेपर्स यानी 63 अख़बारूं पर आवर।